सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जो 35 सालियानो कन्वेंशन कैनेडा जे शहर टोरंटो में शुरू थी वियो आहे, जेको 1 जुलाई ताईं जारी रहंदो। हलंदड़ साल कन्वेंशन सिंधुअ जो बचाउ जे सर हेठि थी रहियो आहे। कन्वेंशन में दुनिया जे कुंड कुड़छमा सिंधियुनि जो वॾो तइदादु शरीक थी रहियो आहे। जुमे ॾींहुं कन्वेंशन जी इफ़्तिताह खां अॻु वारो सेशन डॉक्टर मिठल वकासी जी सदारत हेठि थियो, जेको हिक ई वक़्तु सिंध अभ्यास अकेडमी ज़ेबेस्ट कराची ऐं टोरंटो में जारी रहियो। कराची में डॉक्टर गज़ाल रहमान, प्रोफेसर नागपाल, डॉक्टर गफ़ूर मेमून ऐं टोरंटो में डॉक्टर मिठल वकासी, ख़ैर मोहम्मद कोलाची, डॉक्टर अयूब शेख, प्रोफेसर मुश्ताक मेमून, मीर मज़हर टालपुर, डॉक्टर रहीम बख्श तेबो ऐं ॿियनि शिरकत कई। हिन सेशन में मुक़रर शाह लतीफ़ शाइरी ते ख़्यालनि जो इज़हार कयो। जॾहिं त इन विहक खां पोइ कन्वेंशन जो बाक़ाइदे इफ़्तिताह थियो, जंहिंजी सदारत साना जे सदर मोहम्मद अली महर कई।